ओम साईं राम। तमामु सुहिणी सुबुह। हिकिड़ो माण्हू 60 साल जो थिए थो त भॻवानु हुनखे दर्शन थो ॾेसि, चए थो भई तूं हाणे ॿुढो थियो आहीं, 10-15 साल तुंहिंजी हयाती बाक़ी अथई, हाणे तोखे काई न काई बीमारी ॾियणी पवंदी मूंखे। ॿिनि बीमारियुनि जो चॉइस अथई, ॿिन्ही मां जेका तूं चूज़ कंदे मां तोखे ॾींदुमि। पहिरीं बीमारी अथई वेसर जी। वेसर जी माना तूं शयूं रखी करे विसरी वेंदे, आहिस्ते आहिस्ते बीमारी वधंदी वेंदे। ऐं ॿी बीमारी अथई तुंहिंजा हथ पेर कंबणु शुरू कंदे, ऐं इहे आहिस्ते आहिस्ते करे वधंदा वेंदे। हाणे ॿिन्ही मां कहिड़ी बीमारी खपई तूं मूंखे ॿुधाए। चई भॻवानु उहो हिकु ॾींहुं जो टाइम ॾे, मां पंहिंजे दोस्त खां पुछी ॿुधाए, उहो होशियारु आहे, हुनखे वधीक आइडिया आहे। चए तूं ठीकु आहे, सुभाणे मां वरी ईंदुमि, मूंखे ॿुधाइजांइ। ॿिए ॾींहुं दोस्त खां पुछेसि भई यार मूंखे इहो भॻवानु चयो आहे, छा कयां? दोस्त सोचे करे ॿुधाएसि, चएसि ॾिस यार, वेसर जी बीमारी असुल न वठिजांइसि। सुभाणे बोतल रखी करे विसरी वए, किथे रखी अथई त उहो कीअं कमु हलंदो। पर अगरि गिलास में दारू विधो आहे ऐं गिलास में हिलंदे थोरो घणो वेही बि वियो त कहिड़ो फ़र्क़ु आहे, उहो असां संभाले वठंदासीं। हिन करे चईसि मूंखे वेसर जी न खपे, इहा हथ पेर भले हिलंदा, मां संभाले वेंदुसि। चओ ओम साईं राम।